नाज़रीन उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है जेठानंद भील। रिपोर्ट मूजिब अॼु भील सॼाॻ काउंसिल पाकिस्तान मरकज़ पारां थरकول बलाक 2 में गार्डन पारां बेदर्दी सां मारियल नौजवान दودو भील जे खून सां इंसाफ जे लाइ पुरअमन एहतजाजी रैली जनाह पार्क खां प्रेस क्लब उमरकोट ताईं। भील सॼाॻ काउंसिल के मरकज़ी निगरान चेयरमैन यचند भील, मरकज़ी अॻवाण वकील हीमंदास भील, ज़िले सदर पहलाज राय मटराणी भील, हकीम दरवाड़, अब्दुल्ला खोसो, राजा रामचंद माली, परखूमल कोली, डॉक्टर पारोमल, डॉक्टर जमाल भील, डॉक्टर मजनू भील, रतन लाल ऐं ॿियनि जी अॻवाणी में कढी वई। हिन में कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ पुरअमन एहतजाज करे धरणो हयो वियो। मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद विड़े तलवारनि सां ता तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां। ही दोदा दहशतगर्द न आहिनि, ही दोदा सिंध धरती जा दरावड़ ऐं सिंध धरती जा जोधा आहिनि। अगरि ईअं जेकॾहिं रोज़ाना दोदनि खे मारियो वियो त दोदा असां वटि खुटी वेंदा। अचो असांजा मुहिब वतन वासियो त पाण दोदनि खे मरण खां बचायूं। इन रियासती इदारनि जी जेका दहशतगर्दी आहे इन खां पाण बचायूं। ही कंपनी वारा हिकिड़ी साज़िश तहत, ही थरकول बलाक 2 वारा हिकिड़ी साज़िश तहत माण्हू मारे उन्हनि माण्हुनि खां रोज़गार खसण जी हिकिड़ी गहरी साज़िश करे रहिया आहिनि। त असीं इन साज़िश जी परज़ोर लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। असीं प्रेस क्लब अल्लाह वारे चौक ते असीं मौजूदु आहियूं। असांजो फ़क़ति हिकु ई मुतालबो आहे जेको ॿ ॾींहं पहिरीं इस्लामकोट में थरकول एनर्जी में दودو भील के सरेआम जेको तव्हां उनखे कूड़े केस जे करण जे बजाए तव्हां कूड़ो जेको उनखे पंहिंजो चोरी जो ॾोहो न साबित थियण जे एवज़ तव्हां उनखे जेको मारे ऐं ईअं उछले छॾियो इस्लामकोट जे शहर में थरकول में। तव्हां हीअं कीअं था करे सघो? हिन माना तव्हां हिकिड़े मुल्क में तव्हां ईअं माण्हूअ खे तव्हां मारे छॾो ऐं उनखे जेको बि थर जे माण्हू ही नसल जा माण्हू, ही भील, ही सिंध धरतीअ जा असल वारिसन, ही 50,000 साल धरतीअ जा वारिसन ऐं इन धरतीअ जे वारिसनि खे असीं ईअं जेको आहे उते जी मक़ामी जेके आहिनि पंहिंजो कंपनियूं ईअं मारे तव्हां ईअं उछले छॾो। असांजो मुतालबो आहे त इन समूरे केस जी सिंध जे चीफ जस्टिस के असीं गुज़ारिश था करियूं ऐं मुतालबो थो करियां तो में जेको इस्लामकोट में दودو भील खे बेदर्दी सां मारियो वियो आहे ऐं एॾो बेदर्दी सां मारियो वियो आहे त उनखे 10 ॾींहं उनखे पंहिंजे टार्चर में रखियो आहे। पोइ जेकर इहो चोर आहे, इन ते इल्ज़ाम आहे त इन जो फ़र्ज़ु थिए थो तव्हां थाणे ते केस दाख़िल कयो, थाणे जे हवाले कयो या की अदालत में पेश कयो, पर बेगुनाह बेदर्दी सां मारियो आहे। पाकिस्तान भील सॼाॻ काउंसिल पाकिस्तान जे मरकज़ी सदर मोहतरम यचند भील जी हिदायत ते अॼु पूरी सॼी सिंध में असां एहतजाजी कॉलोनी आहे जेको थरपारकर, बदीन, मिठी ऐं साॻड़ ऐं शहदादपुर घोटकी समेत कॉलोनी आहे। त असां भील सॼाॻ काउंसिल पारां हर फोरम ते हर एहतजाज ते हिन सां गॾु आहियूं। जेकॾहिं असल जवाबदार गिरफ़्तार न थिया असीं एहतजाज जो दायरो वेंदासीं, वधाईंदासीं ऐं असां आला अख़्तियारनि खे अपील कयूं था त दودو भील जे खून सां इंसाफ़ कयो वञे। असां जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था छाकाणि त इहो हिकिड़ो अदालत खां ॿाहिरि जेको क़तलु थियो इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो ॾुखोईंदड़ वाक़िओ आहे। इहो हिकिड़ो कोर्टनि लाइ हिकिड़ो चैलेंज आहे ऐं आला अदालतनि लाइ हिकिड़ो चैलेंज आहे। असांजी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं। कानून जेको आहे कोरड़ी जो जार वांगुरु आहे जंहिंमें ग़रीब मिसकिन फासियो थो वञे, ॾाढो निकिरियो थो वञे। तव्हां ॾिठो त काफ़ी सालनि खां हिते हिकिड़ी रवायत बणिजी चुकी आहे त को ग़रीब मिसकिन तबक़ाती तरह सां या धरती वारिस को हिते क़तल थिए थो त उनजी FIR कटाइण जे लाइ या उनजी गिरफ़्तारी जे लाइ असांखे लाश रखी धरणो हणो पवे थो जॾहिं उहो माण्हू गिरफ़्तार थियनि था या उन ते FIR थिए थी। असां चाहियूं था हुकूमत पाकिस्तान सां, चीफ जस्टिस सां, IG सिंध सां मुतालबो था कयूं त इहा रवायत हाणे जेको ख़तमु थियणु खपे। ग़रीब मिसकिन दودو भील जे कातिल खे गिरफ़्तार कयो वञे, उनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। दोदा जे तूं मारियो वेंदे, दोदा जे तूं मारियो वेंदे, हिन धरती तां वारियो वेंदे, दोदा जो साथ वेंदो, माण्हुनि जो वेसा न वेंदो। दودو भील जो क़तल इहो साज़िश आहे, इहो साज़िश तहत क़तल कयो आहे जीअं हिते मक़ामी माण्हू थरकول में भर्ती जे लाइ न अचे। असां मुतालबो था कयूं, चीफ जस्टिस पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त हिन जी जांच करे जेके FIR माण्हू आहिनि उन नॉमिनेट माण्हू आहिनि उनखे गिरफ़्तार करे दودو भील खां इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ न थियण ते असां जदोजहद जारी रहंदी ऐं असां हिन भील कबीले ऐं दودو भील जे ख़ानदान सां ॾुख में गॾु हूंदासीं, गॾु आहियूं जीअं हुकुम हिन सां गॾु आहियूं। साथ सलामत। हीउ हिकु दودو भील न आहे माराणो, हीउ सिंध जो पुटु माराणो आहे। सम्झी असां जेको